मलीर में मकानी इदारनि जी चूंडनि जे हवाले सां यूनियन काउंसिल मुराद मेमण वरी अहमियत हासिल करे वई आहे। मलीर में रहंदड़ बिरादरियुनि जे मुअज़्ज़िज़नि जे तरफ़ां मलीर कम्युनिटी अलायंस जे प्लेटफॉर्म तां नामज़द कयल उम्मीदवारनि सियासी समाजी शख्सियतनि यूनिस ए के चेयरमैन ऐं सदाम बलोच वाइस चेयरमैन पंहिंजे काउंसिलरनि सां गॾु हिकु वॾे जलूस जी शिकिल में इलेक्शन कमीशन ऑफिस पहुची बाक़ायदा फार्म जमा कराए छॾियो आहे। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मलीर कम्युनिटी अलायंस जे उम्मीदवारनि यूनिस ए के ऐं सदाम बलोच ॿुधायो त हू हथ खणण जे लाइ न बीठा आहिनि। पंहिंजी बिरादरियुनि ॻोठनि जे बुनियादी हक़नि ऐं मसइलनि जे हल लाइ ॼमी मुक़ाबिलो कंदा। हुननि चयो आहे त यूनियन काउंसिल मुराद मेमण में सरकारी अस्पताल जी हालत में सुधारो ऐं पाणी स्कीमूं असांजे मंशूर अहम जुज़ आहिनि।